उसे ये बात शायद समझ में आती है कि बड़े लोग उनके पीछे हैं, तो एमपीए एमएनएस उनकी जो है सरपरस्ती कर रहे हैं, या हुकूमत में कुछ छुपे हुए हाथ हैं जो उनकी सरपरस्ती कर रहे हैं। जी नाज़रीन, असां हिते तहसील टाउन लियारी तहसील टाउन मौजूद आहियूं पंहिंजो जावेद भट्टी जे तॾे ते जेको अॼु खां ॿ ॾींहं अॻु में दहशतगर्दी करे पठाण हमलो करे उनखे क़तल कयो ऐं उनजे 3 खां 4 भाइरनि खे ज़ख़्मी कयो आहे। सो हिते मौजूद आहियूं ऐं पंहिंजो हिते जेके उन जा भाइर आहिनि ऐं सियासी समाजी माण्हू आहिनि उन्हनि खां पुछंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। जी महिरबानी। शहीद जावेद भट्टी जो कराची जे सिंध जी दिलि आहे, कराची है उन दिलि में सिंध जे कंहिं बच्चे खे वज़ीरस्तान वाना खां आयल कुछ साल अॻे जा भगोड़ा हिते शनाख्ती कार्ड ठाराए हिते जा शहरी थी वेठा आहिनि। उन्हनि अचे हिते पंहिंजा छाड़का वठी, धाड़ेल वठी, लोफर वठी, लफंगा वठी गली में हिकिड़ी दहशतगर्दी कई आहे ऐं हिकिड़े अहिड़े माण्हू खे क़तल कयो आहे जेको हितां जे सॼे इलाइक़े खे ख़िदमत ख़ल्क़ जे हिसाब सां राशन पुॼाईंदो, बुखियनि खे मानी पहुचाईंदो, उनखे क़तल कयो वियो आहे। अहिड़े तरीक़े सां क़तल कयो वियो आहे, चयो थो वञे त चिचलाए मारियो वियो आहे उनखे। आउं चवां थो त हीउ पंहिंजो शहीद जावेद खे कोन कयो आहे, हिननि क़तल कोन कयो आहे, हीउ सिंध जे पुट खे क़तल कयो अथनि ऐं सिंध पंहिंजे पुटनि जो तहफ़ुज़ करे ॼाणे थी ऐं पंहिंजा फ़ैसिला बि वठी ॼाणे थी। हितां जो एमपीए, हितां जो एमएनए, नाला ई अलाए कहिड़ा अथनि जिन जो सिंध सां ॿूटी कोन थी रहे। चारबुस्तान नाला, राबुस्तान वाला छा नालो आहे सम्झो। एमपीए साहिब जो, एमएनए जो 3 ॾींहं थी विया आहिनि, मक़तूल जे तॾे ते कोन आया आहिनि अञा ताईं। कातिल बि वाना वज़ीरस्तान जा आहिनि, एमपी एमएनए बि वाना वज़ीरस्तान जा हम ज़बान आहिनि। उन्हनि जा सिधो सो मालूम थिए पियो त उहे असरअंदाज़ पिया थियनि, छो त एफआईआर में दहशतगर्दी जी दफ़ात न आहिनि लॻायूं वयूं। उन मां बि इहो साबित थो थिए त उहे जेके पीटीआई जा एमपी एमएनए आहिनि उहे सपोर्ट था कनि कातिलनि खे। हिन महिल ते कातिलनि जो गिरफ़्तार न थियणु आईजी सिंध ऐं सिंध जी पुलिस जे कम ते सवाल थी उभारे त तव्हां कंहिंजे माल सां आहियो। असां मुतालबो था कयूं संद हुकूमत खां, आला अख़्तियारनि खां त शहीद जावेद भट्टी जे कातिलनि खे अंजाम ते पुॼायो वञे, उनजे पोयनि सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी। गवर्नमेंट से यही अपील है कि असांखे जो है मुलज़िम गिरफ़्तार खपनि। अञा ताईं हिकिड़ो बि मुलज़िम गिरफ़्तार न आहे जेको एफआईआर में नामज़द आहे। बाक़ी ॿिया जेका उन माइट मिटिंग उहो गिरफ़्तार कयूं, उन सां असांजो को वास्तो न आहे। असल मुलज़िम असांखे खपनि और उनखे सज़ा खपे। तव्हां पाण मौजूदु आहियो हिते जहिड़े टाइम फायरिंग कीअं थियो? अखियुनि ॾिठी शायदि वारे हिसाब सां ये असांजे घर ताईं अची विया न, हमलो करे विया न, हिते अची फायर हणी विया। तंहिंखां पोइ असां उनखे पोयां भॻायूं, उन खां पोइ अॻियां चौक ते असांखे फायर हूअं ये सॼी गली असांजी हुन कुंड में असांजी गली आहे, पूरे एरिया में असांखे फायर हणी माण्हू तव्हां पाण सुञाता? हा, असांजा सभु सुञाणल आहिनि। कोई बि उहे माना गिरफ़्तार कोन थियनि। छा मुतालबो हूंदो गवर्नमेंट? बसि इनखे फांसी जी सज़ा ॾियणी आहे, बसि गिरफ़्तारी कराइणी आहे। एसडीपी जो कि असां आहियूं मज़म्मत कयूं उन्हनि जी। इहो वॾो हादसो थियो आहे हिते जेको उन्हनि खे कोई बि इंसाफ़ नथो मिले। गवर्नमेंट जेका पूरी उन्हनि जे तरफ़ सपोर्ट थी करे, इन जे करे उन्हनि जी सपोर्ट थी करे, छो जो हिते पीटीआई जा जेके सदर आहिनि जिन्हनि इहो हादसो कयो उहे पीटीआई जा कारकुन आहिनि, सियासी कारकुन। ऐं जेको रबिस्तान हितां जो एमपी एमएनए आहे उहो बि हिननि जी मज़म्मत करण न आयो आहे। ऐं असांजी इहा अपील आहे मुराद अली शाह साहब सां बि ऐं जेके सियासी इदारा आहिनि उन्हनि सां कि ख़ुदा महिरबानी करे हिननि खे इंसाफ़ मिलियो वञे, छो जो हे नौजवान बेगुनाह हिकिड़ो शहीद थियो आहे। अधु घंटो पूरो 20 मिंट ते फायरिंग हली आहे, जेके 35 ॼणा ईअं बग़ैर हथे खाली, बाक़ी 5-6 ॼणा वटि पिस्टल हुया जेके अंधाधुंध फायरिंग शुरू कई। बाद में जीअं मोहल्ले वारा हेॾो वॾो निकिरी आया ऐं हितो भॼी हलिया विया। ऐं मुजरिम जेके आहिनि उन्हनि जो तव्हां बैकग्राउंड ॾिसो, बैकग्राउंडनि में अगरि तव्हां उन्हनि जो ॾिसंदो त उन्हनि जो बैकग्राउंड बि ख़राबु आहे, छो जो उहो पहिरें एएमपी में हुया ऐं हाणे पीटीआई में उन्हनि शमूलियत कई आहे। ऐं हिकिड़ो ॼणो उन्हनि में जेको नादरा हफ़ीज़ में आहे उहो हिते उन्हनि खे गैर मतिलबु डबल शिनायती कार्ड जेके अफ़गानिस्तान जा आहिनि, ॿिया जेके क़ौमी आहिनि जिन्हनि जूं डबल जेके क्रिमिनल माण्हू आहिनि उन्हनि खे एनआईसी कार्ड बि ठाहे ॾींदो आहे। ऐं ॿियो जेको आहे मुजरिम आहे अब्दुल्ला, उहो उन्हनि जो वालिद साहब कोई रिटायर फ़ौजी वग़ैरह आहे, उन्हनि खे गवर्नमेंट जी बि सपोर्ट आहे, छो जो इन जे करे सपोर्ट आहे जिते हादसो थियो आहे उन्हनि जे दर ते को गाॾी कोन्हे, को हुननि जे घरनि जे जेके ताला लॻल आहिनि उन्हनि ते बि उन्हनि जी गवर्नमेंट निगरानी थी करे। महिरबानी करे हिननि खे इंसाफ़ मिलियो वञे, ईअं न थिए
जो पूरी सिंध निकिरे हिननि जे करे रोडनि ते जे इंसाफ़ न मिलियो। इंशाअल्लाह असां रोडनि ते निकिरंदासीं ऐं हिननि सां बिल्कुलु असां गॾु आहियूं। हिननि सां असांजो बिल्कुलु पूरी SDP असांजी पार्टी हिननि सां गॾु आहे। छो जो हिन जा नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार आहिनि। नंढे ॿारनि जी हालत ॾिसो, उल्टो हिननि खे धमकी थी मिले। छाजे करे हिननि खे धमकी थी मिले? छो जो हिननि जी हिते अक्सरियत ज़्यादा आहे। महिरबानी करे हिननि खे इंसाफ़ मिले। वेठा भी पंहिंजे घर अची त आया शुरू थी असांजे घर ते हमलो शुरू कयूं डंडा पत्थर हुन खां पोइ वरी पार्टी डायरेक्ट गोली असां घर में आहियूं। मुंहिंजे भाउ खे 2 गोली लॻियूं। दिमाग़ ते 2 छोकिरा असांजे गोली समुंड में गोली लॻाई। माना घणा माण्हू ज़ख़्मी? तक़रीबन 5 ज़ख़्मी आहिनि। तव्हांजे हथ में FIR थी आहे। छा तव्हां FIR में मुतमिन आहियो? ख़बर ई न आहे। वॾा आया आहिनि त ॾिठो आहे हिन में कॾहिं बि 2 ॾींहंनि खां पोइ छुटी हूंदा ऐं वञो भाउ मेन ईंदी आहे FIR मज़बूत आहे। मुलज़िम गिरफ़्तार थिया गिरफ़्तारी न आहे। उहे ई गिरफ़्तार आहिनि जेका मुंहिंजो भाउ पीउ ॾाॾा उन सां असां छॾियो आहे। क़तल कयो उन में गिरफ़्तार कयो। तव्हां कातिल जो नालो खणी सघो? छा नालो आहे कातिल? अब्दुल्ला शाह मेजर आहे। मेजर थींदा 3 मेजर तव्हांजो छा मुतालबो हूंदो? यही आहे कि हिननि खे गिरफ़्तार कयो वञे। सदा असां हिन वाक़े जी मज़म्मत कयूं था ऐं हिकिड़ो त तव्हां ॾिसो त हालात कहिड़ा लॻा पिया आहिनि। उन्हनि जे अंदरि बि अहिड़ियूं दहशतगर्दियूं थियूं त इदारनि खे इन शइ खे सोचणु घुरिजे। हींअर हर को माण्हू धणी मैदान थो केरु कोन्हे। ईअं न थिए जो इरशाद रांझाणीअ वारो साॻियो माहौल थिए ऐं उहो त सॼी सिंध ब्लाक ते असां CM सिंध खे ऐं SSP वेस्ट खे अपील कयूं था महिरबानी करे इन वाक़े खे पंहिंजे हथ मां कढनि ऐं ॾिसनि। ईअं न जो सुभाणे अॻे किरोना लॻी पई आहे, मुल्क सॼो सॼी दुनिया परेशान आहे ऐं वधीक माण्हू परेशान। जी नाज़रीन, असां पंहिंजो जावेद भट्टी जे तॾे ते पहुता आहियूं। लियारी 10 टाउन में हिते सियासी समाजी धुरियुनि खां ऐं उन जे ॿाहिरनि खां अखियुनि शाहिदनि खां असां जेको आहे त मौक़िफ़ वरितो। उन्हनि खां पुछियोसीं हीउ ज़ाहिर ज़हूर हिकिड़ो ज़ुल्म आहे, हीअ दहशतगर्दी आहे ऐं हिननि माण्हुनि जो इहो चवणु हो त हिकिड़े गली जे अंदरि हिकिड़े शहर जे अंदरि जेको आछी हथियारनि जा मुंहुं खोले ऐं दहशतगर्दी करे अधु कलाक फ़ैरंग हलंदी रहे त उहो 7A तहत FIR कटिबी आहे। सो हिननि जो इहो चवणु हो त हीअ FIR जेको आहे त दुश्मनी जे तौरु कटियो वियो आहे ऐं इहा FIR बिल्कुलु सही कोन्हे, असांखे क़बूल कोन्हे ऐं असांजी ॿीहर FIR दहशतगर्दी एक्ट ते कटे ऐं कातिलनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। फारूक भंगवार, सोच TV, कराची। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच TV खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.